अस्सलाम वालेकुम दोस्तों, इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी वयूं। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ड्रामो अची वियो ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कूड़ी ख़बर हलाई पई वञे त हीउ ड्रामो ख़त्म थी चुको आहे ऐं हीउ ड्रामो वरी न ईंदो। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इहा ख़बर मुकमिल कूड़ी आहे। दोस्तों, तव्हांखे ड्रामे जी तफ़सीलात ॾींदासीं। इन जी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द तव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ड्रामे जी रिकॉर्डिंग एतिरा ॾींहं हले पई। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त ड्रामे जी रिकॉर्डिंग मुकमिल थी वई आहे ऐं तव्हांखे ॿुधायूं त ड्रामो एडिट बि थी चुको आहे ऐं तव्हां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो सुभाणे सूमर जो ॾींहुं आहे त ड्रामो हलणु शुरू थी वेंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ड्रामो पंहिंजे टाइम टेबल 7 बजे जेको आहे 7:15 बजे सिंध टीवी ते हलंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तव्हां ॿाहिरनि खे तमामु घणी तकलीफ़ अची वई ऐं तव्हां जेको आहे तमामु घणो इंतज़ारु कयो, पर हाणे तव्हांजे इंतज़ार जो वक़्तु ख़त्म थी चुको आहे ऐं इंशाअल्लाह सुभाणे खां सूमर वारे ॾींहं खां हीउ ड्रामो तव्हांखे ॾिसणु वटां मिलंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे में तमामु बहितरीनु अदाकार आया आहिनि ऐं तमामु बहितरीनु जेको आहे मज़ो थी वेंदो। ऐं तव्हां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो घणा माण्हू कमेंट में चवनि पिया तव्हां रुॻो कूड़ था हणो ऐं ड्रामो न पियो अचे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 100% जेको आहे पकी ख़बर आहे त जेको आहे सुभाणे सूमर ते ड्रामो हलंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं सुभाणे ड्रामो हलंदो। जेकॾहिं ड्रामो न हले 100% पका आहे, जेकॾहिं न हले त तव्हां मुंहिंजे चैनल खे भले अनसब्सक्राइब करे छॾिजो। तव्हां सभिनी खे मां जेको आहे उहो जेको आहे चैलेंज कंदुसि त तव्हां भले मुंहिंजे चैनल खे अनसब्सक्राइब करे छॾींदा। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पकी ख़बर आहे त इनशाअल्लाह जेको आहे सो सुभाणे सूमर वारे ॾींहुं ड्रामो हलंदो ऐं बाक़ाइदगीअ सां हलंदो जीअं पहिरियां हले पियो। अव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं, में रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।